ज़ुल्म करण बि नथो अचे, ॾुख बि ॾिएं तूं रोज़ थो। दिलि न लॻे थी तो सवाइ हिन हेॾे शहर में, चंड जो टुकड़ो लॻे थो अॼु त तूं। जहिड़े गीतनि जो तख़लीक़कार ऐं शाइरी जी दुनिया में पंहिंजो वटि पाण आहिनि। अॼु साईं जन बिस्तरे ते दाख़िल आहिनि, पर को बि उन्हनि जी वार करण लाइ तयारु न आहे। साईं जन इल्म उरूज़ ते बि दस्तरस रखनि था ऐं हिन वक़्तु साईं कासर नवाज़ शाह जन असां सां मौजूदु आहिनि। अचो त साईं जन सां ॻाल्हायूं। हथ में खणी हथियार कलम जा गुलड़ल जहिड़ा ही मासूम, हिकु आवाज़ जॾहिं थी वेंदा, हिकु आवाज़ जॾहिं थी वेंदा, दुनिया खे थींदो मालूम। साईं 2 साल थी विया आहिनि, पर मंज़र आम ते ॻाल्हि खे आंदो आहे जॾहिं अब्दुल जब्बार तुंहिंजो मुंहिंजो हिकिड़ो एक्सीडेंट थियो 1999 में। उन खां पोइ 2005 में मुंहिंजो 2 ऑपरेशन थियूं कराची में डोमेडिकल में, ऐं हिकिड़ी ऑपरेशन थी 2010 में लाड़काणे में। हाणे मोटापो वञे थो वधंदो, ॾींहों ॾींहों मोटापो वधे थो, थुल्ह वधे थी। मां भउ खां मानी बि नथो खावां, मानी साम्हूं अचे थी। थुल्हे थियण सां इहो थियो आहे त उथी नथो सघां, बीह नथो सघां, घुमी नथो सघां। साके जी बीमारी बि थी पई आहे, साका बि थो पियो, ऐं जिगर जी ख़राबी बि थी पई आहे, जिगर में गर्मी वधी वई आहे। डॉक्टर जेका सिर्फ़ु दवा लिखी ॾियनि था, उहा दवा ख़ाली 27,000 जी आहे। हाणे 27,000 जी दवा डॉक्टर ॾे महीने में 2 दफ़ा वञिणो आहे, डॉक्टर जी फीस आहे, अचण वञण जो ख़र्चु आहे, घुमण जहिड़ो न आहे, ज़रूरु का गाॾी कराइणी पए थी। ॾाढी तकलीफ़ आहे साईं। उन खां पोइ परहेज़ जो खाधो पीतो, वर्जिशूं जेके ॿुधाइनि था। मां एतिरो चवां थो बाबा, शहरनि खे एतिरो मुआवज़ो ॾियो, एतिरो मुआवज़ो ॾियो जो बीमार थियनि त पंहिंजो इलाजु कराए सघनि। साईं जन जी सार हिन वक़्त ताईं न सकाफ़त खाते लधी आहे, न हिते जेके चूंडियल नुमाइंदनि जा 4 बंगला आहिनि न उन्हनि लधी आहे। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त शाइर जेके हूंदा आहिनि, सिंध जो सरमायो हूंदा आहिनि, ॿोली जो सरमायो हूंदा आहिनि, उन्हनि जे लाइ के बहितर उपाउ खयां वञनि ऐं उन्हनि जी सिहत जो ख़्यालु रखण जे लाइ उन्हनि जी संभाल लधी वञे। कैमरामैन रफ़ीक अहमद सूमरो सां गॾु सारंग बपर, सिंध TV न्यूज़, शिकारपुर।